बाहूखोसो में शाही केनाल जो पानी बासरन हवाले आबादगारन जा मथे ते हथ। शाही केनाल में 36 मील वट बासरन ए इरिगेशन के अमलदारन सां मिली भगत करे पानी बंद कराए छड़ियो। इन हवाले से वधिक तफसील पेश करण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे बाहूखोसो मां अली अकबर नंदवाणी। जी अली अकबर, छा तफसील आहिनि? जी बिल्कुल, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त बाहूखोसो लॻ शाही केनाल जो पानी बासर हवाले आबादगारनि जो मथे ते हथ। शाही केनाल में 36 मील वट बासर ऐं इरिगेशन जे अमलदारनि साण मिली भगत करे पानी बंद कराए छॾियो। आबादगारनि जूं दाहूं ऐं कूकू। इरिगेशन जे अमलदारनि पैसनि एवज़ शाही केनाल खे 36 आरडी वट बंद कराए छॾियो। सारियालो फसल बेजारो सड़न लॻो आहे। 36 आरडी वट पानी 9 फुट आहे, पर आरडी 44 वट माल जे पीअण जो एतिरो पानी भी कोन्हे। कुछ ॾींहं अॻ में पानी खोले सारियालो बेजारो फसल पोखाई कराए बाद में बंद कराए छॾियो आहे। हिननि आला अमलदारनि खां घुर कई त पानी जो छोड़ करे नुक़सान खां बचायो वञे। जी मेहरबानी अली अकबर, तफसीलन खां आगाह करण जे लाइ।